नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सिंध सरकार दरसी किताबनि जी छपाई में करप्शन जे इल्ज़ाम हेठि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सुहेल खे उहिदे तां हटाए छॾियो आहे। सिंध सरकार पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि आगा सुहेल खे क़ाइदनि जी भञकरी ते उहिदे तां हटायो वियो। नोटिफिकेशन मूजिबि आगा सुहेल जी जाइ ते अख्तर भुगटी खे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो नओं चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आगा सुहेल मथां दरसी किताबनि जी छपाई में करप्शन जो इल्ज़ाम आहे। नाज़रीन, एक भेरो ॿीहर ही अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सिंध सरकार दरसी किताबनि जी छपाई में करप्शन जे इल्ज़ाम हेठि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सुहेल खे उहिदे तां हटाए छॾियो आहे। सिंध सरकार पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि आगा सुहेल खे क़ाइदनि जी भञकरी ते उहिदे तां हटायो वियो। नोटिफिकेशन मूजिबि आगा सुहेल जी जाइ ते अख्तर भुगटी खे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो नओं चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आगा सुहेल मथां दरसी किताबनि जी छपाई में करप्शन जो इल्ज़ाम आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मेरान टीवी जा रिपोर्टर इरफान बुरफत। जी इरफान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जान सर, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सुहेल पठान खे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां किताबनि जी छपाई जे मद ऐं किताबनि जी जेको पने जी ख़रीदारी आहे उन जे करप्शन जे इल्ज़ाम हेठि जेको आहे उनखे उहिदे तां फौरी तौर ते हटायो वियो आहे। जॾहिं त सिंध गवर्नमेंट जे उस्तादनि तरफ़ां या उन्हनि जा जेके कॉलेज जा उस्ताद हुया उन्हनि खे जेके दरसी किताब हुया उहे वक़्त न मिलण जूं शिकायतूं ऐं उन सां गॾोगॾु उन किताबनि में करप्शन जा जेके आहिनि संगीन इल्ज़ाम लॻाए उनखे उहिदे तां हटायो वियो आहे। उन हवाले सां जेको आहे हींअर नओं जेको आहे अख्तर हुसैन भुगटीअ खे चार्ज ॾिनी वई आहे, जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन नओं चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। जी इरफान, अव्हां जी महिरबानी।